शायद रिसाले में खुश आमदीद सभिनी ॿुधंदड़नि खे सिक भरियो सलाम। अर्ज़ु आहे कि असांजे चैनल खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूर कंदा। शुक्रिया। सदाई सफ़र में रमन मथे राह तरन पो रब पंध दे मंझ मवाली मां जन अलक सी आगा हलो तकिया पसू तन जा निकर नाहे कुल्ही करे होम हूंदन जी लाहौती लतीफ़ चे हून आदे सी ई से कापड़ी की जे धारी ताल तिर जेतरो कन कट का पट कापड़ी कनोटिया कन चीर सदा वहन सामा आशिक उतर हीर तसा देई तन खे साड़ियाऊं शरीर जे फना थिया फकीर हलो तकिया पसू तन जा सामी खामी प्रिय लय कुसी थिया कबाब जहिड़ो ॾिसन ॾोह खे तहिड़ो तन तवाब ओतन अरती गाॾियूं मंझां अखियुनि आब संदो ज़ात जवाब तूं कीअं पुछी तन खे सामिन संग कुल्हन ते संग मिड़ोई सूर कोहंदा विया काबुल ॾे को जो पेड़न पूर मढ़ई जो मज़कूर काल कंदा विया कापड़ी सामी मिड़ई संध्या सामी मुंह सेल थी सा तां कह अडिया जान नांगा वनी निकरी संदणिया संगड़ी गाल बुझड़ी मुंह मारींदी कॾहिं जा वञाई जतड़ा न तह नड़ चेहड़ी मुरली खे जिन मात कयो न तह तल तंबड़ी तारियो जिह तोड़े खे नसो खंड न खंडड़ी धारियूं जिह ॾियाच खे तंदा तह तखड़ी न सरी न संध का न का अंध हड़ी मिठाइयां मिठी घणो चवंदा जन चखड़ी वहीं उनाई उनखे वेहम खण विखड़ी बेखुद बाबू सी थिया बरंदे जन बधड़ी जा सारा हेल सुभान जी तंहिं वाखाण कहिड़ी सहसी सरो दन खे पाणा पोइ विझंदड़ी घांडार मरू मोया ही मारू महंदड़ी अदियूं अब्दुल लतीफ़ चए ही मुआ जियार रही